वेलकम बैक नाज़रीन। अहम खबर शामिल कंदासी। सेंट्रल जेल लाड़काने में खतरनाक ॾोहारियुन के कराची मुंतकिल करण था। जेल इंतजामिया ऐं कैदियुनि विच में छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई है। जेल इंतजामिया सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ हवाई फायरिंग सां गॾु ॻोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कंदे बैरिकिन च बिजली बंद करे छॾी आहे, जंहिंखां पोइ कैदियुनि बैरिकिन जी छतियुनि ते चढ़ी जेल इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो। अव्हांखे आगाह कयूं पिया। सेंट्रल जेल लाड़काने में खतरनाक ॾोहारियुनि के कराची मुंतकिल करण तां जेल इंतजामिया ऐं कैदियुनि विच में छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। जेल इंतजामिया सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ हवाई फायरिंग भी कई है। हवाई फायरिंग सां गॾु ॻोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल भी कयो वियो आहे। बैरिकिन जी बिजली बंद करे छॾी आहे, जंहिंखां पोइ कैदियुनि के बैरिकिन जी छतियुनि ते चढ़ी जेल इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। सेंट्रल जेल लाड़काने में खतरनाक ॾोहारियुनि के कराची मुंतकिल करण तां जेल इंतजामिया ऐं कैदियुनि विच में छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। जेल इंतजामिया सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ हवाई फायरिंग सां गॾु ॻोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कंदे बैरिकिन जी बिजली बंद करे छॾी आहे, जंहिंखां पोइ कैदियुनि बैरिकिन जी छितियुनि ते चढ़ी जेल इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। नाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन से मौजूद है धरती न्यूज़ जो ब्यूरो चीफ मुनव्वर हिंद। जी मुनव्वर, आगाह कजो, सूरत हाल ते ज़ाब्तो अची न आहे सघियो। हाँ जी, सेंट्रल जेल लाड़काने में कैदियुनि ऐं जेको जेल इंतजामिया पुलिस है उनमें मामलो काफ़ी देर से हलंदड़ है। इन वक्त भी जेके कैदी आहिनि उहे जेल जी बैरकूं खाली करे छॾनि ते एहतजाज ते आहिनि। खतरनाक कैदी हुआ जिनके लाड़काने सेंट्रल जेल में कराची सेंट्रल जेल शिफ्ट कयो पियो वञे, जंहिंखां पोइ मामलो थियो ऐं कैदियुनि ऐं जेके जेल इंतजामिया उनमें छिकताण पैदा थी, झेड़ो थियो ऐं उनखां पोइ कैदियुनि जेको आहे सख़्तु एहतजाज भी कयो आहे। जेल सुपरीडेंट सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त हुन जो चवणु आहे त कुझु ख़तरनाक जेके कैदी हुआ उते जेल जो माहौल अंदरि उहो ख़राब करे रहिया हुआ, जिनखे असां कराची शिफ्ट करे रहिया हुआसीं, जंहिंखां पोइ कुझु कैदियुनि जेको आहे अहिड़ो मामिलो कयो आहे, हुननि एहतजाज कयो आहे। ॿिए पासे कैदियुनि सां असांजो राब्तो थियो आहे फ़ोन ते। उन्हनि जो चवणु आहे त असांजो जाइज़ मुतालबो आहे, हिते जेल इंतजामिया असां नाइंसाफ़ी करे रही आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कैदियुनि ते तशदुद कयो वञे थो ऐं कैदियुनि खे मुख़्तलिफ़ जेलनि में ॿियनि जेलनि में हितां ट्रांसफर कयो वञे थो, जंहिंजे करे उन्हनि जे वारसनि खे उते मुलाक़ात करण में तकलीफ़ थिए थी ऐं असांखे मुतालबो थियो आहे त लाड़काने जेल जा कैदी ॿियनि जेलनि में शिफ्ट न कया वञनि। हिननि जो चवणु आहे त जेसीं ताईं जेल इंतजामिया खे शिफ्ट करण वारो फ़ैसिलो न कंदी तेसीं ताईं जेके कैदी आहिनि उहे टोटल न ॾींदा ऐं उन्हनि जो जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो। जी, अव्हांजी महिरबानी मुनव्वर हिंद तफ़सील ॾियण लाइ।